ख़बर है नाज़रीन, जाम साहब मतवां शेयर कयूं पिया। जाम साहब टाउन कमेटी अमले जी नाली सबब शहर में हर हंध गंदगी जा ढेर लॻल आहिनि। शहबाज मरीअ जी रिपोर्ट मुताबिक़ टाउन कमेटी जाम साहब जे ग़रीब अवाम जी रत चूसण लाइ हर रोज़ हर एक दुकानदार ऐं रेड़ी वारे खां टाउन कमेटी के नाले ते 10 रुपयनि जी उगाड़ी कई पे वञे। टाउन कमेटी जाम साहब में हर महीने की बजट 35 खां 40 लाख हुअण बावजूद टाउन कमेटी में 1 रुपये जी कम भी न थियो। टाउन कमेटी जाम साहब की बजट मुकम्मल तौर पर करप्शन की नज़र थी रही है। जाम साहब टाउन कमेटी शहर में लगभग 3000 खां वधीक दुकानूं आहिनि। रोज़ानो हर एक दुकानदार ऐं रेड़ी वारे खां टाउन कमेटी के नाले ते 10 रुपयनि जी उगाड़ी कई पे वञे। उगाड़ी कयल रक़म एक ॾींहं जी 30,000 खां वधीक थियनि था। हर महीने जी 9 लख थियनि था। 35 खां 40 लख सां गॾोगॾु 9 लख हर महीने शहरियुनि खां उगाड़ी करण बावजूद टाउन कमेटी जाम साहब जी टुटल फुटल रस्तनि गंदगी जे ढेर लगी विया आहिनि। शहरनि लाइ पीअण जो पानी न आहे। आला शहरनि आला अख्तियारनि खां मुतालबो किया है तो टाउन कमेटी जाम साहब में लखें रुपयनि जो करप्शन जो नोटिस वठी शहर के रोडनि रस्तनि की सफ़ाई ऐं मरम्मत कराई वञे।